नाज़रीन हाणे मां मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल जे MD दिलबर शाहिद खां मां व्यू वठंदुमि त उन्हनि जो छा चवणु आहे अॼु जश्न आज़ादी जे बारे में 14 अगस्त जे बारे में पाकिस्तान जी आज़ादी जे बारे में। मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे इन प्रेस क्लबनि में वॾेरनि भोतारनि ऐं उनखां पोइ डिस्ट्रिक्ट ऑफिसरनि खे विहारे केक कटिया विया पर असांजी मुंहिंजी सिंध इंशाअल्लाह हिकु अहिड़ो अमल करे रही आहे जंहिंखे ॾिसी ख़ुशी थींदी। असां अॼु इस्पतालुनि में पंहिंजे वसार मुंहिंजी सिंध तरफ़ां मरीज़नि में फ्रूट विराईंदासीं ऐं असां 14 अगस्त ईअं मल्हाईंदासीं। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जी आर्मी जिंदाबाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद। असां मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल जा अॼु सभु रिपोर्टर MD साहब सॼी टीम लाड़काने शहर में गश्त भी कयो आहे ऐं पाकिस्तान जी बका जे लाइ दुआगो भी आहियूं ऐं तमामु ख़ुशि भी आहियूं। असांजे MD साहब तमामु हिकिड़ो सुठो कमु कयो आहे त न केक कटियूं था न असां ॿियो को कमु कंदासीं, न के वॾेरे ॾे वेंदासीं, न के वॾेरे जी उताक ते वेंदासीं। असीं पाण पाकिस्तान जा नारा बि हणंदासीं ऐं मिसकीन मज़लूम जेके इस्पतालुनि में वेठा आहिनि असां उते फ्रूट बि विराईंदासीं ऐं असां पंहिंजी पाकिस्तान आज़ादी जो ॾींहुं असां मरीज़नि सां गॾु मल्हाईंदासीं। तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं हर माण्हू खे ईअं ई करणु खपे छो त ख़ुशी जो ॾियारो अहिड़नि माण्हुनि सां गॾु गुज़ारिजे जेके अकेला ऐं तनाव हुजनि। तमामु असां ख़ुशि आहियूं MD साहब जे फ़ैसिले सां असां उते गॾु आहियूं। जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद। जीए सिंध। और मुंहिंजी सिंध न्यूज़ जो एंटरटेनमेंट डायरेक्टर आहियां और पाकिस्तान जी 14 अगस्त जो ॾींहुं तमामु हिकिड़ो ख़ुशी सां मल्हाए रहियो आहियां ऐं दुनिया खे मैसेज ॾेई रहियो आहियां त असां पाकिस्तानी ऐं असां मुस्लमान आहियूं। असांखे तमामु हिन ॼाणे जी ख़ुशी आहे ऐं मोदी खे बि ॿुधाइणु चाहियां थो त इंशाअल्लाह हम आपसे ये जो कश्मीर है ये हम आपसे छीन के लेंगे और कश्मीर बनाएंगे हम पाकिस्तान। ये तुम्हारी भूल है कि तुम कश्मीर को पाकिस्तान नहीं बनने दोगे, लेकिन हम मुसलमान होने के। अस्सलाम वालेकुम। जीअं त असां अॼु मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल जा सभई दोस्त गॾिजी पाकिस्तान जश्न आज़ादी मल्हाए रहिया आहियूं ऐं शायद MD साहब हिकु प्रोग्राम कयो आहे त फ्रूट काटे इस्पताल में रहंदासीं। इहो तमामु बहितरीनु कमु आहे। पाक आर्मी, पाक फौज, पाकिस्तान जिंदाबाद। जश्न आज़ादी जो अॼु ॾियारो आहे, 14 अगस्त जो ॾियारो आहे। मां क्राइम रिपोर्टर रियाज़ हुसैन बलोच। अॼु असां मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल वारा सभु रिपोर्टर गॾु थिया आहियूं। MD साहब असांजो गॾु आहे। अॼु असां ईअं मल्हाए रहिया आहियूं जीअं असांजे ईद जो ॾियारो हुजे ऐं असां कश्मीर पाकिस्तान सां गॾु कंदासीं। वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो आहे नईम मुगेरी ऐं न्यूज़ रिपोर्टर आहियां। मुंहिंजी सिटी रिपोर्टर आहियां। हिन वक़्तु असां जनाबाद में मौजूदु आहियूं। MD साहब तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे। इंशाअल्लाह ताला असां इन मिशन खे अॻिते खणी हलंदासीं ऐं ॿी सूरत में पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद। ॾाढो अगरि 14 अगस्त मल्हाए वेंदो, बहितरीनु मल्हाए वेंदो, पर कोरोना जे करे तक़रीबन कुझु न कुझु फ़र्क़ु पियो आहे। इन लाइ ॾाढी ॿारनि जी ख़ुशी आहे। ॿारनि सां असां गॾु आहियूं, ॿारनि जी ख़ुशी में गॾु आहियूं। वॾा बि आहिनि ख़ुशी में। इहो पाकिस्तान जो आज़ादी जो ॾींहुं आहे, आज़ादी जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे। पाकिस्तान जिंदाबाद। त हीअ ॾियारो हीअ आज़ादी असांखे ईअं कोन मिली आहे जीअं असां हिते मल्हाए रहिया आहियूं। वॾी तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि सां ही आज़ादी मिली आहे। असांजे वॾड़नि जिन असांखे पाकिस्तान आज़ादु कराए ॾिनो उन्हनि पंहिंजी रत सां रांदि खेॾी हुई जो असांखे ही आज़ादी ऐं उन्हनि जे लाइ असां क़ुरान ख़्वानी करायूं
पर अफ़सोस आहे जो असां खां अॼु उहे विसरी चुका आहिनि। असां जॾहिं अचूं था नवां लटा कपिड़ा पाए था अचूं, किथे के डांसूं था कनि, किथे कहिड़ा प्रोग्राम मिलाया था वञनि, किथे केक काटिया था वञनि। तव्हां कयो, ख़ुशी आहे असांखे त असांजे वॾनि आज़ादी कराई असांखे, ऐं असां अॼु आज़ादु आहियूं। असां एतिरो आज़ादु आहियूं जो जीअं वणे तीअं असां आज़ादु ॾिनो त अॼु ताईं असां उन्हनि जे लाइ ख़ैरो ख़ैरात कंदा आहियूं, न्याज़ कंदा आहियूं, सबीलूं कंदा आहियूं, हिन जे लाइ त उन्हनि असांखे इस्लाम बचाए ॾिनो हुयो। पर यादि रखो, हिननि असांखे पाकिस्तान बचाए ॾिनो आहे। असां उन्हनि जे लाइ बि त कुझु अहिड़े तरीक़े सां को अमल कयूं, उन्हनि जे लाइ क़ुर ख़्वानियूं कयूं, उन्हनि जे लाइ असां ख़ैरो ख़ैरात कयूं, उन्हनि जे लाइ रस्तनि ते देगियूं पचाए छॾियूं, उन्हनि जे लाइ रस्तनि ते सबीलुनि जा या पाणीअ जा कूलर हणाए छॾियूं। पर अफ़सोस आहे जो असां उहो किरदारु पंहिंजो विसारे वेठा आहियूं त असांखे पाकिस्तान कीअं मिलियो आहे, कहिड़ियुनि तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि सां मिलियो आहे, ऐं असां मल्हाए कीअं रहिया आहियूं। शफ़ीक रहमान बुल्लो, चीफ रिपोर्टर सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।